पेट्रोल जे अघनि में वाध ऐं गाटिटोड़ महांगाई ख़िलाफ़ कंबर में तहरीक इंसाफ़ जे कारकुननि रैली कढी मुज़ाहिरो कयो। वीडियो लिंक ते मौजूद आहे हाकिम ख़ास केले जी हाकिम जी वफ़ाक़ी सरकार तरफ़ां एक हफ़्ते जे अंदर 2 दफ़ा आवाम जे मथां पेट्रोल जो बम किराए आवाम खां जीअण जो हक़ खसियो वियो आहे। उन सिलसिले में PTI कंबर तरफ़ां हकड़ा हाउस को मोटरसाइकिलूं हथनि में खणी हिकु रैली कढी वई आहे ऐं रैली जेकी आहे उहा कंबर डिस्ट्रिक्ट प्रेस क्लब जे अॻियां धरणो हयो आहे। अचो त असां उन्हनि सां ॻाल्हियूं कयूं त उन्हनि जो छा चवणु आहे। ही असांजो जेको अॼु मोटरसाइकिल ते अची करे ही पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जे उहिदेदारनि कारकुननि जेको एहतिजाज रिकॉर्ड करायो आहे उन जो सबबु इहो आहे त जेका 7 ॾींहंनि जे अंदरि 60 रुपया अवाम जे मथां इहे एॾा एटम बम महांगाई जा किराया विया। उन मां अॼु तव्हां ॾिसो इंटरनेशनल मीडिया जे अंदरि रूस जे सदर व्लादिमीर पुतिन जो अॼु चिट्टो मौक़िफ़ अची वियो आहे त वज़ीर आज़म इमरान ख़ान रूस खां तेल ख़रीद करणु पियो चाहे ऐं ॿियूं आम वापे जूं शयूं ख़रीद करणु पियो चाहे त शायदि अॼु ही अवाम जे लाइ जेको ही मुसीबत जी घड़ी आहे इहा शायदि मुसीबत जी घड़ी न हुजे हा। सपोर्टेड हुकूमत पाकिस्तान शहबाज शरीफ़ ऐं ॿियनि PTM टोले तरफ़ां इत्यादियुनि तरफ़ां पेट्रोल जी अघनि में हफ़्ते जे अंदरि 60 रुपया ऐं गैस बिजली गीह आम वापे जूं शयूं रोज़मरोल उन में महांगाई टोड़ करण ख़िलाफ़ जेको हिननि अवाम ते बम किरायो आहे ऐं मुसलसिल हे पंहिंजा पेट भरींदा था अचनि। अवाम कहिड़ो ॾोह कयो आहे पाकिस्तान जे, उन जे लाइ बि अदालतूं लॻायो ऐं हिन जो बि नोटिस वठी करे रोज़मरोल वधंदड़ शयुनि में घटिताई आणे अवाम खे रिलीफ ॾिनो वञे। जेको हिन वक़्तु पाकिस्तान में महांगाई जो तूफ़ान आयो आहे, हिकु हफ़्ते में 60 रुपए खां वधीक पेट्रोलियम मसूलियात जेको महांगी कई वई आहे उन जो मक़सदु सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु इहो आहे त हिन अवाम जी चेल चिबी कई वञे ऐं हिन पाकिस्तान खे माशी तौर ते कमज़ोर कयो वञे। जो ॻाल्हियूं ॿुधियूं हिन जो इहो ई मुतालबो आहे त फिल फौरन जेको आहे त असीं हिन पेट्रोल जे अघनि खे वाध खे जेको आहे त उहे रद्द कयूं था ऐं पेट्रोल जा अघ जेके आहिनि उहे ख़तमु करे अवाम खे जीअण जो हक़ ॾिनो वञे।